सभ खां पहिरीं त तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु इम्कानी तौर ते इहो चयो पियो वञे त 27वीं आइनी तरमीम जेको सो वफ़ाक़ पारां पेश कई पई वञे। जेकॾहिं अहिड़ी क़िस्म जी का तरमीम पेश कई थी वञे ऐं इम्कानी तौर ते उन में अहिड़ा नुक़्ता शामिल कया था वञनि जंहिंसां सिंध खे जेको नुक़सानु पहुचंदो या सिंध लाइ हानिकार हूंदो त पीपल्स पार्टी जो उन हवाले सां छा मौक़िफ़ हूंदो? आया उन हवाले सां तव्हां छा चवंदा? मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾेखारियो ई कोन वियो आहे बिल ऐं शयूं मुख़्तलिफ़ थी सघनि थियूं उन में, पर जेके नंढनि सूबनि जे मुख़ालिफ़ शयूं पाण कंसिडर कयूं। अरिड़हीं तरमीम आहे, NFC आहे, उन में हाणे कहिड़ी शिकनि में उहो आणीनि था तरमीम। ऐं अॻु में त असां बि इम्कानी तरह ॻाल्हायो पिया, पर छो त कैबिनेट जो मिनिस्टर पाण चई चुको आहे त हिननि ॿिनि शयुनि में असीं करण वारा आहियूं ऐं ॿियूं बि शयूं हुयूं। ॿियनि खणी आऊं ॿियनि शयुनि ते न ॻाल्हायां जो हुनखे मूंखे ख़बर न आहे, पर हुनजी कैबिनेट मिनिस्टर यानी नून लीग खे सॼी ख़बर आहे। ऐं नथी सम्झां त पीपल्स पार्टी खे हिन स्टेज ते का ख़बर आहे, न त पीपल्स पार्टी हुन ते ज़रूरु प्रेस कॉन्फ्रेंसूं करे चुकी हुजी आहे ऐं अहिड़ी का शइ थी त पीपल्स पार्टी उनखे ज़रूरु उनजी मुखालफ़त कंदी। छो त अरिड़हीं तरमीम जी ख़ालिक़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। मस सूबनि साह खणणु शुरू कयो ऐं कुझु बैलेंस आयो जेको वफ़ाक़ जे माबेन, ऐं उन में जेके एब्सलूट पावर जेको जल्ट हिकिड़े पासे हो उनखे आइनी तरमीमनि सां ऐं जेको वंड वृक्ष जो फार्मूला हो उन तहत वसीला हुजनि, ॿियूं शयूं हुजनि, मिनिस्ट्रीज़ जेके डिवॉल्व थियूं अञा 100% कोन थियूं आहिनि, कमु इलाही रहियल आहे। ऐं उन में जेको लेजिस्लेशन जो कमु इलाही रहियल आहे उन में, त इलाही अहिड़ियूं रेगुलेटरी बॉडीज़ आहिनि उनमें सूबनि जी नुमाइंदगी ई कोन्हे। जीअं हिकिड़ो बिल मूं ओगरा वारो आंदो, सेनेट मां तव्हां पास कराए वईसि, एस्टेब्लिशमेंट डिवीजन मां पास कराए वईसि, पर उहो क़ौमी असेंबली में अची रुकिजी वियो, कोन करणो वियो। पर अरिड़हीं तरमीम में इलाही बहितरीनु शयूं थियूं। अञा कॉन्स्टिट्यूशनल पैकेज में इलाही शयूं थी सघनि थियूं। माना मुंहिंजी ख़्वाहिश हुई, मूंखे यादि आहे रज़ा रबानी साहिब खे ख़त लिखियो जिन 3 ॾींहंनि में, त ॿोली खे बि शामिलु कयो, क़ौमी ॿोली ॾियारियो। पर हुननि शायदि जेके माण्हू जिते मुतफ़िक़ थिया, छो यूनानिमसली हिकिड़ी शइ आंदी पई, सभिनी पार्टियुनि खे असुरी ज़रदारी साहिब जी ख़्वाहिश हुई त गॾु विहारिजे, त उहो हिकिड़ो वॾो माना कामयाबी हुई पाकिस्तान पीपल्स पार्टी जी। हिकिड़ो पूरो कॉन्स्टिट्यूशनल पैकेज हो, पूरो न बि चऊं त काफ़ी बहितर हद ताईं, माना आमरनि जी जेको गंद उन्हनि कयो उहो आइन मां साफ़ सफ़ाई हुई। हाणे उन में वरी हिकिड़ो दफ़ो हाइब्रिड सिस्टम त आहे न पाण, ऐं तव्हां न बि चऊं त माण्हू ॾिसनि था त ताक़त जो मंबो किथे आहे। हाणे उन में अरिड़हीं तरमीम खे रोल बैक करण जी या जेके अहम मामला आहिनि माइंस मिनरल्स जा, एनर्जी जा, ऑयल गैस पेट्रोलियम जा, NFC जा, इन्हनि में सूबनि थोरो साह खयो हो। हाणे छा थींदो, टकराव वधीक टैक्स कलेक्शन में थी सघंदो, हुन खां पोइ थी सघे थो। CCI जे फोरम ते जेके फ़ैसिला थियणु खपनि, बाबा जेकॾहिं वफ़ाक़ खे का शइ खपे थी त सूबा सभु विहारियो, उन्हनि खां वोटिंग करायो, फ़ैसिलो थींदो। हींअर दहशतगर्दी लॻी पई आहे, ॿियूं शयूं सूबा ज़रूरु जेको आहे पंहिंजे हिसाब सां उहा उन ते राय पंहिंजी ॾेई सघनि था। पाकिस्तान खे इलाही चैलेंजिस आहिनि, पाकिस्तान इलाही शयुनि खे मोह बि ॾिनो आहे, पर पाकिस्तान जी अंदरूनी जेका जमहूरियत आहे उहा आहे त लिव ऐं लेट लिव। त उन में हिकिड़ो सूबो पंजाब सेंट्रिक सभु शयूं हूंदियूं, उन्हनि जा ई कैनाल, उन्हनि जा ई पाणी, उन्हनि जी NFC, उन्हनि जी अरिड़हीं तरमीम, हर शइ जेको आहे, त पोइ उन खां वधीक केरु उहो हिकिड़े ई धुर ॾांहुं उहे सभु शयूं ईंदियूं, त पोइ मुंहिंजे ख़्याल में इलाही ख़लफ़शार वधंदो। इन मां ॿिया इंटरनेशनल दुश्मन मुल्क फ़ाइदो वठंदा। पंहिंजो हींअर नज़रसानी हुअणु खपे अफ़गानिस्तान ॾांहुं, ऐं हीअ TTP खे जेको आहे ॻाल्हियुनि में शामिलु करणु चाहिनि पिया। दहशतगर्दनि खे जेको आहे उन्हनि मुंहिंजो अञा कोन ॾिनो आहे, क़ाबिल वारनि दिल्ली जो पुछ थी पिया आहिनि। त अहिड़ियुनि शयुनि ते पॉलिसी साज़नि खे खपे त उन्हनि ते थोरो मुंहिंजो ॾियनि, उन्हनि ते पंहिंजी कामयाबु हिकिड़ी इंटरनेशनल पॉलिसी हुननि आणण जी कोशिशि कई आहे, उनखे फोकस कनि। पंहिंजी जेका धुरियूं आहिनि लॉ इन्फोर्सिंग एजेंसीज़, उन्हनि इलाही क़ुर्बानियूं बि ॾिनियूं आहिनि। हींअर बॉर्डर्स ते इलाही माण्हू शहीद बि थिया आहिनि, ऐं असां जूं उन्हनि सां हमदर्दियूं आहिनि। पाकिस्तान खे बचाइण लाइ उहे शयूं थियूं। तीअं ई वरी सूबनि जे अंदरि माण्हुनि खे उनजो रोज़गारु, उनजो खाइणु, उनजो पीअणु, उनजे रोज़गार जा मौक़ा, उन्हनि खे साह खणण त ॾिनो वञे। ज़राअत खे अॻु में धकु लॻी चुको आहे। सिंध में ज़राअत जेका आहे सफ़ा हेठि किरी पई, हिकिड़ो पाणी न हो एतिरो पूरो अरसो हुई, त कॾहिं ॿोॾ आई त थोरो घणो उन्हनि छॾियो। उन में वरी जेके टैक्सिस आया उहे ज़राअत जे टैक्सनि माण्हू जी चेल चिॿी करे छॾी। ॿी जेका ओवरऑल पॉलिसी आहे उन ते काफ़ी शयुनि ते पाण ॻाल्हाए सघूं था, पर बहरहाल मतिलबु इहो
एग्रो बेस्ड चयूं पाण, एग्रो बेस्ड में जेके शयूं फ़र्क़ु पैदा कनि थियूं पैदावार जी लिहाज़ खां माण्हुनि जी रसाई ताईं ऐं हिकिड़ी जेका प्रोडक्शन आहे उन हवाले सां उन्हनि खे पाण बहितर कयूं आहे, बजाए इन जे जो रोल बैक का शइ कई वञे या मैदनियात में सूबनि जा हिसा घटाया वञनि या माइंस मिनरल्स जा जेको आहे इंटरनेशनल वाइदा करे सूबनि खे ख़बर ई न हुजे। मुंहिंजे ख़्याल में हाणे अणॼाणाई वारो दौरु कोन्हे, हिननि खे अहिड़ी का लेजिस्लेशन जेकॾहिं आणणी आहे, अहिड़ी त पहिरीं ॻाल्हि त क़बूल ई कोन्ह कंदा सूबा, पर का बि लेजिस्लेशन उन में कंसल्टेशन थींदी आहे ऐं आउं नथी सम्झां पाकिस्तान पीपल्स पार्टी सां कंसल्टेशन थी आहे। ऐं जॾहिं हीउ ईंदो हफ़्ते खां पोइ बिल फ़ौरन ई पोइ ईंदो आज़ादु कश्मीर जी इलेक्शन खां पोइ, त उन ते ज़रूरु एतिराज़ उथारिया वेंदा। जी तव्हां पाण चओ पिया त इम्कानी तौर ते मे बी इहो हिकु हफ़्ते खां पोइ कश्मीर वारे मामले खां पोइ इहो बिल आणीनि, त तव्हांजे ख़्याल में पीपल्स पार्टी जो दो टोक मौक़िफ़ इहो हुजणु खपे त हिन जी मुखालफ़त करे या उन तरमीम खे में कुझु सुधार आणण जे लाइ को तजवीज़ ॾींदी? तो पीपल्स पार्टी खे ॾेखारीनि त सही, जेको मूंखे असांखे ख़बर पई आहे, हाणे इस्लामाबाद में असीं कोन चई सघूं वसोक सां, पर जेको राना तनवीर जी ॻाल्हि मां जेको फूड वारो मिनिस्टर आहे, फूड एंड रिसर्च वारो, उन मां त लॻो पिए त हीअ वन साइडेड का शइ आहे, मथी दुरनि खे ख़बर आहे, ॿियो नून लीग खे ख़बर आहे, अला रखे चेयरमैन बिलावल साहब जी लास्ट वीक वारी ऐं जेका रिकॉल कयां प्रेस कॉन्फ्रेंस जेका हुननि किथे कई हुई हींअर, तमामु भरपूर प्रेस कॉन्फ्रेंस हुई, CM हाउस में ई प्रोग्राम हो, त हुननि चयो त असां सां अमेंडमेंट में कंसल्टेशन जहिड़ी थियणु खपे उन्हनि कोन कई आहे, त मतिलबु त उहो सही पिया चवनि, त मुंहिंजा त कोन थी आहे उहा थियणु खपे। इन सिलसिले में पीपल्स पार्टी वफ़ाक़ ऐं सूबनि में जेको सो तवाज़न बरक़रार रखण लाइ उनखे कहिड़ो किरदारु अदा कंदो? जेकॾहिं सफ़ा नवनि सूबनि जी ॻाल्हि आहे, पीपल्स पार्टी वोट ई पीपल्स पार्टी पंहिंजी स्ट्रेंथ ई सिंध मां थी ड्राइव करे, ॿिया त फार्म पाण चऊं 47 वारा वेठा आहिनि पंजाब में या कराची, पंहिंजो सिंध जो अहम हिसो आहे, पर MQ कीअं आई आहे पाण सभिनी खे ख़बर आहे। त पीपल्स पार्टी पंहिंजे वोटनि ते आई आहे, उहे सिंध मां ई मिलिया आहिनि, पीपल्स पार्टी पंहिंजे पेरनि ते कुहाड़ो कीअं हणंदी, पोइ मजबूर कयो ईंदो, त मूंखे लॻे थो मुंहिंजी हिकिड़ी अदना राय आहे, ऐं सम्झां थी त पीपल्स पार्टी अपोज़िशन में हली वेंदी, सफ़ा उनखे कंहिंखे तव्हां कंदा त PTI सभु शयूं छॾे ॾिनियूं, स्टैंडिंग कमेटीज़ फलाणा ईअं आख़िरी इहे बि थी हूंदा आहिनि उर्बा, पर पीपल्स पार्टी हिकिड़ी जमहूरी पार्टी आहे, पीपल्स पार्टी सिस्टम खे हलाइणु चाहियो आहे, पीपल्स पार्टी हर मुमकिन कोशिशि कंदी आहे त शइ खे बहिरान मां कढिजे, चाहे इंटरनेशनल शयूं हुजनि, बिलावल साहब जॾहिं हो ख़ारजी वज़ीर हो, बोर्ड जो ॾुखियो माहौल हो, ॿियूं शयूं हुन में इलाही हुन महिनत कई, शयुनि खां हुन मां कढण जी हुननि कई, ऐं जिते जिते मदद जी ज़रूरत हूंदी आहे ॾींदा आहिनि, पर इन जो मतिलबु कोन्हे त हाइब्रिड सिस्टम में तव्हां वियो, तव्हां रुगो एतमाद हुन वफ़ाक़ी हुकूमत खे करे उनजो जेको सहारो बणिजो, बाक़ी तव्हांजी हिकिड़ी शइ जेका तव्हांजी सूबे खे हेठि करे पई। हाणे बंदरगाह जा फ़ैसिला राति विच में थिया आहिनि, बंदरगाह जा फ़ैसिला माण्हू असां ते तनक़ीद कनि पिया त इहो शइ सिंध हुकूमत जी जेका आहे उनजी जेसि ताईं दाख़िली जुरिस्डिक्शन आहे, उहो बि तव्हां वफ़ाक़ खे ॾेई छॾींदा कंहिं लेजिस्लेशन में, उहो कीअं थींदो, या NFC या टर्म्स एंड कंडीशन्स पंहिंजे सूबे जो हिस्से खाइण लाइ उहे हूंदा, त उहे माण्हू सिंध जो कीअं क़बूलु कंदो। त मुंहिंजे ख़्याल में हीअ शयूं ख़ासि करे नवनि सूबनि जी तव्हां सम्झां थी त ॻाल्हि अहिड़ी अलाह करे न हुजे, पर के चवनि था त उन्हनि ड्राफ्ट ॾिठो आहे त उन में कुझु 2 अहम तरमीमूं हटाए त सूबनि जी रज़ामंदी खां सवाइ कंहिं बि सूबे खे तव्हां 2-3 टुकरनि में